नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त चंबड़ में खबर ईंदा। चंबड़ में सिंध तरक्की पसंद पार्टी पारा वसीम अख्तर जी टोपी अजरक खिलाफ कयल गलत बयानी ते रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते रैली के खिताब कंदे अॻवाननि इमदाद नारे जो निसार कीरियो। सैयद इनायत शाह ऐं ॿियनि चयो त वसीम अख्तर पारां जारी कयल बयान में सिंधी टोपी ऐं अजरक जे खिलाफ गलत बयानी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था। हिननि चयो त शहीद अल्ताफ़ जिस्काणी खे शहीद कंदड़ साॻियनि माण्हुनि हमलो कयो जिन जी फायरिंग में असद जिस्काणी ज़ख़्मी थी पियो हो। हिननि चयो त असद जिस्काणी जी FIR काटी वञे ऐं कानूनी कार्रवाई कई वञे। कानूनी तरीक़े सां केस हलाए असली ॾोहारियुनि खे सज़ा ॾिनी वञे। हिननि वधीक चयो त असां जे कारकुननि खे पुलिस तंग करे रही आहे। असां SSP खे अपील था करियूं त कारकुननि जूं नाजायज़ गिरफ्तारियूं बंद कयूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।